अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हले ॾिसो हिन हफ़्ते तव्हांजे लाइ सितारा छा था चवनि। पहिरियों हिसो लिब्रा, मीज़ान, स्कॉर्पियो, अक़रब, सेजिटेरियस, कोस। जी नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते महिरबानी करे लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जो बटण ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं मौसूल थी सघे। लिब्रा, मीज़ान, तव्हां हिन वक़्तु कामयाबीअ ॾांहुं वधी रहिया आहियो। हिन वक़्तु तव्हांजी रूहानी ज़िंदगी मज़ीद बेदार थींदी ऐं तव्हां उन मां कमु वठंदे मज़ीद कामयाबियूं हासिलु कंदा। हिन वक़्तु तव्हांजो लाशऊर सां पिणु राब्तो रहंदो ऐं राज़ फाश थींदा जेके साम्हूं ईंदा। 18 जुलाई ते तव्हां सोचींदा त को घर जो शख़्स तव्हां लाइ मुश्किल बणियल आहे, जेको पहिरियां बि मुश्किल विझंदो रहियो आहे। तव्हां उन लाइ कुझु न कुझु ज़रूरु कंदा। थी सघे थो कंप्रोमाइज़ करे गॾिजी वियो ऐं जिन हालतुनि जो केतिरनि ई महीननि खां मुक़ाबिलो करे रहिया आहियो उन जे अजर मिलण जो वक़्तु अची रहियो आहे। रोमानी मामलनि में तमामु घणा संजीदा थी रहिया आहियो। रोमानी मामलनि खे एतिरी घणी अहमियत न ॾियो, एतिरा घणा संजीदा न थियो। तव्हांखे अहसासु ई न आहे त आवाम तव्हां ते केतिरो घणो तवक़ो करे रहियो आहे। तव्हां पंहिंजे लाशोर खे झिंझोड़ियो, शऊर खां कमु वठो ऐं अवाम लाइ सोचो त उन्हनि सां कहिड़ी सूरत हाल पेश अची रही आहे। पाण खे उन्हनि जी सूरत हाल सां एडजस्ट करियो। स्कॉर्पियो, अक़रब, तव्हांजी सोच मौजूज़ाना हद ताईं तव्हां में का तब्दीली पैदा करण वारी आहे। तव्हां केतिरनि ई माण्हुनि सां राब्तो कंदा ऐं औलाद मुतालिक़ तालुकातनि खे पिणु हल कंदे ॾिसिजी रहिया आहियो। तव्हां लाइ जेका सूरत हाल अक्सर करे मुश्किल हूंदी आहे, पर तव्हां वटि कॉन्फिडेंस ऐं विल पावर एतिरो घणो आहे जो हर वक़्तु हर सूरत हाल खे निपटे वठंदा आहियो। अरबा, ख़मीस ते जज़्बाती थियण खां पाण खे बचाइजो। जेके जज़्बात अक्सर तव्हां ते हावी थी वेंदा आहिनि, पर जेका अहम ॻाल्हि आहे, तव्हां वटि को अहम राज़ आहे जंहिंजे मिलण सां घणो कुझु थी सघंदो। पर प्लानट इहो चई रहिया आहिनि त फ़िलहालु उन राज़ खे पाण वटि रखो, वधीक इंतज़ारु करियो ऐं अञा वधीक सोचो, उन खे सही तरह इस्तेमालु करियो। सेजिटेरियस, कोस, के मुहिम जो शौक़ु चढ़ी रहियो आहे। 17 जुलाई ते रूमानी मामला हैरान कुन हद ताईं तव्हांजे हक़ में आहिनि ऐं तव्हां उन मां लुत्फ़ वठंदे ॾिसिजी रहिया आहियो ऐं हिन वक़्तु तव्हांजे दिमाग़ ते वधीक दौलत हासिलु करण जो जुनून तारी रहंदो ऐं तव्हां वटि केतिरा ई ज़रिया मौजूदु आहिनि जिन खे इस्तेमालु करे वधीक दौलत हासिलु करे सघो था। ऐं ख़मीस ऐं जुमे ते तव्हांखे मालूम थींदो त सोशल लाइफ में तव्हांजी कहिड़ी हैसियत आहे।